जॾहिं कंहिं शख़्स जी ज़िंदगीअ में को मनपसंद महबूब ईंदो आहे त हू इंसान पंहिंजे पाण खे ईअं सम्झंदो आहे ॼण हिनखे दुनिया जो सभु नेमतूं मिली वयूं आहिनि ऐं पाण खे अलॻि दुनिया जो बादशाह सम्झंदो आहे। मगर जंहिं वक़्तु उहो महबूब उन सां बेवफ़ाई कंदो आहे त ज़ालिम महबूब सभ खां पहिरियां एहसासनि जो सिर कलम कंदो आहे। उहो वक़्तु बि भयानक ख्वाब वांगुरु ॾाढो बेरहम थींदो आहे उन्हनि आशिक़नि लाइ, छो त जॾहिं दिलि जी बादशाही ते बेवफ़ाई जो हमलो थींदो आहे त सभ खां पहिरियां ख्वाबनि जी दुनिया बर्बाद थी वेंदी आहे ऐं पोइ उमेदुनि जे किले ते हमलो थींदो आहे त हसरतुनि, महबतुनि, ख्वाबनि ऐं चाहतुनि जो क़त्लेआम थींदो आहे। हाम फाटी पवंदा आहिनि, चिगुर जली वेंदा आहिनि, जीअ झुरी पवंदा आहिनि त ज़िंदगी फना थी वेंदी आहे। उन वक़्तु वॾे आवाज़ सां रीहूं ऐं कीहूं ॿुधण में ईंदियूं आहिनि। उहो सभु कुझु लफ़्ज़नि में पढ़णु त ॾाढो सवलो आहे, मगर हक़ीक़त वारो मंज़र ॾिसणु हर इंसान जे वस जी ॻाल्हि नाहे, छो त बग़ावत ऐं गद्दारी करण वारा उन किले जा ई मुहाफ़िज़ निकिरंदा आहिनि जिन जे सहारे ते उन बादशाही जो वजूद रखियो वेंदो आहे ऐं उहे साह खां बि वधीक अज़ीज़ ऐं पंहिंजा हूंदा आहिनि। इहे फ़ैसिला मिंटनि जा थींदा आहिनि मगर लॻंदा साल बराबरि आहिनि ऐं पोइ उन वक़्तु बेवसी में कयल आख़िरी निमाणी इल्तिजा बि कमु नाहे ईंदी। जॾहिं